दोस्तों मरहूम जलाल चांडियो साहब जो ही एल्बम आहे धरती प्रोडक्शन जो वॉल्यूम 10 ही एल्बम 1991 में रिलीज़ कयो वियो सखर शहर में। हिन जो इश्तिहार भी असां वटि आहे, पर हिन में असुल फ़ोटो आहे ऐं हिन वक़्तु असां वटि जेको आहे इहो नकुल फ़ोटो आहे। हिन एल्बम सां गॾु काफ़ी सारा एल्बम ॿिया बि आया आहिनि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा दर्दनाक गीत उस्ताद जलाल ॻाया आहिनि। हिन एल्बम में मस्त दीवानो आहियां पहिरियों कलाम इहो आहे, ज़बरदस्त आहे, मस्त दीवानो आहियां। हुन खां पोइ ॿियो कलाम अथसि नींहं लायम दिलि फुरायम रोंदे रह गए। उन खां पोइ ॿियो कलाम अथसि मुर्शिद मदीने ते कसीदो आई तुंहिंजे प्यार में छॾे वयमि उहा ॻाल्हि तुंहिंजी यादि नथी अचे। उन खां पोइ हिकिड़ो आख़िर में सहरो उस्ताद जलाल चयो आहे। जलाल चांडियो ही नामर्द एल्बम आहे ऐं हिन जो फ़ोटू चेंज कयो वियो, हिन खे सऊदी वारो लिबास पारायो वियो। काफ़ी 2005 जे इन में दौर में जलाल चांडियो खे सरमन सिंधी खे कुझु ॿिया फ़नकार हुया, उन्हनि जो माना कैसेटूं ख़रीद कयूं थर प्रोडक्शन वारे, त पोइ उन्हनि जा फ़ोटू तब्दील कया विया, तब्दील करे नए दौर में नए हिसाब सां हलाया विया त जीअं माण्हू वठनि। थर प्रोडक्शन पंहिंजी पेशकश ॾेई करे हलाया। सभु तक़रीबन लखनि जी तादाद में एल्बम हुया, उन्हनि सभिनी जा फ़ोटू मटाए ऐं उन्हनि खे बहितर बणाइण लाइ ऐं विकिरे करण लाइ उन्हनि कमु कयो। उन जा टाइटल थोरा चेंज कया विया ऐं उन्हनि जो जेको आहे अंदाज़ फ़ोटुनि जो मटायो वियो, जीअं माण्हुनि खे नओं अंदाज़ ऐं नई शइ लॻे, त जीअं माण्हू देरि न कनि वठण में। उस्ताद जलाल जा जेके बि एल्बम धरती प्रोडक्शन में आया आहिनि, थर प्रोडक्शन में आया आहिनि, नाज़ प्रोडक्शन में आया आहिनि उन खां पोइ ॿियूं कंपनियूं हूंदियूं, शाहणी आहे, सोहणी आहे, अवामी आहे उन खां MP आहे, SIP आहे, खोड़ सारियूं कंपनियूं आहिनि, 5 स्टार आहे, लोक फनकार आहे, खोड़ सारियूं कंपनियूं आहिनि जिन्हनि में उस्ताद जलाल जा एल्बम आयल आहिनि। सभु एल्बम असां वटि अवेलेबल आहिनि उन्हनि जा फ़ोटू, कुझु जा अख़बारुनि जा पुराणा इश्तिहार बि आहिनि। कुझु इन करे असां कमु स्टार्ट कयो आहे। उमेदु आहे दोस्तनि खे वणंदो ऐं दोस्त लाइक बि कंदा, वीडियो बि ॾिसंदा, शेयर बि कंदा, कमेंट्स बि कंदा, दोस्तनि ताईं शेयर बि कंदा। हे कमु करण जो असांजो ख़ासि मक़सदु इहो आहे त जलाल चांडियो जा जेके एल्बम आहिनि सभु ईअं वाहिवाल थी वेंदा असां ते कॉपीराइट जो मसइलो अचे थो पियो, गाना बि रखूं त उन खां पोइ दोस्तनि खे ॿुधायां त काफ़ी मसइला आहिनि जेके साम्हूं अचनि था पिया, उन्हनि ते इशू करिणो थो पए। महिनत बि आहे, वरी महिनत रंग नथी लाहे पोइ हिते वरी असांजो कमु जेको आहे न उहो सही थो थिए पियो। हिन में कम में को शक न आहे, कंहिं महिल बि माना असांजो कमु ओके थी वेंदो इंशाअल्लाह, तव्हां दोस्तनि जी बदौलत। वधीक तव्हां दोस्तनि जे हथ में आहे, जेतिरो ॾिसंदव लाइक कंदव ओतिरो अव्हांजो थोराइतो हूंदुसि। ठीकु आहे दोस्तों, वीडियो पसंदि अचे लाइक करे छॾियो, न त तव्हांजी मर्ज़ी हलिया वञो भले।